मुक़ररी लाइ जुडिशियल कमीशन जी जोड़जग में अखबराई क़ौमी असम्बली जे स्पीकर आया सादिक तरफ़ां हुकूमती मुखालिफ़त खां ॿिनि मेंबरनि जा नाला तलब। तहरीक इंसाफ़ जुडिशियल कमीशन जो हिस्सो थियण जो फ़ैसिलो करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में ॿुधणीअ हेठि केस उकलाइण लाइ ख़ासि बेंचूं जोड़ण जो फ़ैसिलो। चीफ जस्टिस ए आफ़रीदी जी सदारत हेठि फुल कोर्ट जो इजलास। जस्टिस मंसूर अली शाह वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। समूरनि जजनि में केस जल्द उकलाइण लाइ ख़ासि बेंचूं क़ाइमु करण ते इतफ़ाक़। केस मैनेजमेंट सिस्टम खे 1 महीने लाइ लागू करण जो फ़ैसिलो। 2 डिसंबर ते हिकु दफ़ो ॿीहर इजलास तलब। सिंध सरकार सिंधु दरिया मां 6 केनाल कढण जो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ खे ख़त लिखी मुतालबो कयो आहे त केनाल ठाहिण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। रिसा जे ग़लति फ़ैसिले ख़िलाफ़ CCI सां बि राबितो कयो। PP सिंध जे मुफ़ादनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कंदी। 6वीं आइनी तरमीम में आख़िर ख़राबी कहिड़ी आहे? आइनी अदालतूं क़ाइमु करण जो फ़ैसिलो मीसाक जमहूरियत में मौजूदु आहे। बेनज़ीर भुट्टो ऐं नवाज़ शरीफ़ मीसाक जमहूरियत ते सहियूं कयूं। निगरान हुकूमतुनि जो को बि फ़ाइदो न थींदो आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ 3 अक्टूबर ते बबड़ो बाईपास वटि ऐं 9 नवंबर ते गवर्नर हाउस वटि धरणो हणण जो ऐलान। क़ादिर मक़सी जो चवणु आहे त सिंधु दरिया में पाणी न हुअण सबबि ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार PP जे कुल्हे ते बीठल आहे। जेकॾहिं PP हिमायत ख़तमु करे त हुकूमत ख़तमु थी वेंदी। बदमनी ऐं क़बीलाई झड़नि में बि PP मुलविस आहे। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे वासन वाक़े जी अदालती जांच जो मुतालबो करे छॾियो। केस जे फरियादी इब्राहिम कुंभर जो चवणु आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे अदालत खां मदबरो क़तल कयो वियो आहे। हाई कोर्ट जे जज खां मामले जी जांच कराई वञे। ईरान तरफ़ां इसराइल खे जवाब ॾियण लाइ समूरा दस्तियाब वसीला इस्तेमाल करण जो ऐलान। ईरानी पढ़ी वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त यहूदी रियासत खे यकीनी ऐं मज़बूत जवाब ॾियण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। शिकारपुर ऐं कश्मीर जी कच्ची वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान वधीक मुग़वी बाज़ियाब। पुलिस तरफ़ां पंजाब वासी अली बख्श पंजाबी खे बाज़ियाब कराइण जी दावा। SSP शिकारपुर जो चवणु आहे त धाड़ेलनि वटि कैद समूरनि मुग़विन खे बाज़ियाब करायो वेंदो। लाड़कड़ में लबे मेहरान वासी गिरफ़्तार नौजवान जो लॉकअप मां लाश। पुलिस वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। वातुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो लाश रखी धरणो। सूबाई घर वज़ीर जासिर लंजार लॉकअप में नौजवान जे फोत थियण जो नोटिस वरितो। SSP खां रिपोर्ट तलब। अदालती ऐं पुलिस जी जांच लाइ 2 अलॻि-अलॻि कमेटियूं क़ाइमु। होसपुर वेझो फसल जे भेल तां भया बिरादरी जी भिंदुरनि में झेड़ो। 2 ॼणा मारिजी विया, 5 ज़ख़्मी। कुशकियास भयो में हथियारबंदनि जी फायरिंग में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन मां 2 ॼणा हनीफ़ मुर्तज़ा भयो अस्पताल नियंदे फोत थी विया। वाक़े बाद धुरनि में छिकताण। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं डहका वारी सूरतहाल छायल। कड़ी यासीन बरसात शहर बिरादरी में झेड़ो। फायरिंग सबब मासूम बाड़ी मारिजी वई। ॻोठ रखियल शहर जी बान में शहर बिरादरी जी भिंदरनि में झेड़े दौरान फायरिंग सबब बाड़ी गनवाज शहर क़तल थी वई। संदसि वालिद ज़ख़्मी थी पियो। नींगरी जो मर्द ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।